तव्हांखे अपडेट कयूं नशर अफ़रोज़ में टैंपरिंग करे मोकलू कंदड़ मासियाणी जूं मोकलू रद्द। अहम ख़बर है तालीम खाते शहीद बेनज़ीर अब्बास जी डायरेक्टर आवाज़ टीवी जी ख़बर जो नोटिस वरितो है। टैंपरिंग ज़रिए 3 महीननि लाइ मोकल ते वियल ज़ीनत लगारी जूं मोकलू रद्द कई वयूं आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर है नुशर फ़िरोज़ में टैंपरिंग करे मोकलू कंदड़ मास्टराणी जूं मोकलू रद्द कई वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है तालीम खाते शहीद बेनज़ीर अब्बास जे डायरेक्टर आवाज़ टीवी जी ख़बर जो नोटिस वरितो। टैंपरिंग ज़रिए 3 महीननि लाइ मोकल ते वियल ज़ीनत लगारी जूं मोकलू रद्द कई वयूं आहिनि। ज़ीनत लगारी कंहिं शाह जी टीचर फ़ाइज़ा नूर जी मोकल वारे ऑर्डर ते पंहिंजो नालो लिखी मोकल कई हुई। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां ख़बर शेयर कयूं। नशर अफ़रोज़ में टैंपरिंग करे मोकलू कंदड़ मासियाणी जूं मोकलू रद्द। तफ़सील मालूम कंदासीं ज़ाहिद कायम खानी खां। ज़ाहिद अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशर अफ़रोज़ में तालीम खाते में एक औरत उस्ताद सेक्रेटरी तालीम यकीन में शुरू में वी चढ़ियो ऐं सेक्रेटरी तालीम जे ऑफिस में निकल 3 महीननि जी मोकल वारी टिपिंग करे 3 महीना मोकल जो मज़ो वठण वारो मामले जो जेको आहे डायरेक्टर शहीद बेनज़ीर अब्बास नोटिस वठंदे जेको आहे ॿिन्हिनि जी मोकल जेको आहे रद्द करे छॾियो आहे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल खुदाबख्श अफसरान में मुक़रर ओवर टीचर ज़ीनत लगारी जी मोकल जेका आहे रद्द करे छॾी आहे। जंहिं साॻी वक़्तु जेको आहे मोरो जे PhD जमशेद अली चन्ना जेको 2022 जे नवंबर महीने में भर्ती थियो ऐं हुन 302 ॾींहं जी जेका मोकल वठी आलमी रिकॉर्ड क़ाइमु कयो, हुनजी बि जेका आहे मोकल वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। आवाज़ टीवी गुज़िरियल राति इहा ख़बर ब्रेक कई, जंहिंजो तालीम खाते जे आला अमलदारनि नोटिस वरितो आहे ऐं ॿिन्हिनि टीचरनि जी जेको आहे न मोकलुनि वारी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो आहे। ठीक है, मेहरबानी आवाज़ जी अपडेट करण लाइ।